शहीद जावेद भट्टी जी पहिरीं वरसी जो प्रोग्राम सरजानी लियारी 36 तेसर टाउन जे इलाइक़े में मुनक़िद कई वई। वरसी शहीद जावेद भट्टी जे वॾे भाउ हनीफ भट्टी सलीम भट्टी जे तरफ़ां मुनक़िद कई वई, जंहिंमें सियासी, समाजी, सिविल सोसाइटी, सहाफ़ियुनि समेत इलाइक़े जे मोअज़्ज़िज़ीन वॾी तइदाद में शिरकत कई। वरसी में मौजूद सिंध अवामी सत जे वाइस चेयरमैन रियाज़ खेमटियो, सिंध नेशनल डेमोक्रेटिक पार्टी जे चेयरमैन मुमताज़ बिरोई, सिंध अवामी सत कराची डिवीज़न जे सदर महबूब रिंद, आबिद बिरड़ो, हकीम महदी पंवर, अनवर आरई, इंडस प्रेस क्लब जे सदर असगर बिरोई, ओलह प्रेस क्लब जे जनरल सेक्रेटरी डॉक्टर अब्दुल अली मेमुण, सीनियर सहाफ़ी गुलाम मुर्तज़ा कीरो, हाई कोर्ट जो वकील सैयद खलील अहमद शाह शिरकत कई। सिंध अवामी सत जे वाइस चेयरमैन रियाज़ खेमटियो ख़िताब कंदे चयो त कराची में सिंधी नौजवाननि खे सरेआम गोलियुनि जो खाज बणायो वञे थो, पर अफ़सोस सां चवणो थो पवे त हितों जी इंतिज़ामिया बिल्कुलु नाकारा ऐं फेल वई आहे। शहीद खे साल खां मथे थी वियो आहे, मगर हिन टाइम ताईं शहीद जा कातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। नेशनल डेमोक्रेटिक पार्टी जे चेयरमैन मुमताज़ बिरोई जो चवणु हुयो त असां शहीद जे वारसनि सां गॾु आहियूं ऐं संदनि माली मदद करण जे लाइ बि तयारु आहियूं। शहीद जे केस सां गॾु जेको बि ख़र्चु थींदो असां हुन सां गॾु आहियूं ऐं मालिक मज़बूत थी बीहनि त असां हुननि जी हर मुमकिन मदद कंदासीं। उते मौजूद वकील सैयद खलील शाह जो चवणु हुयो त अफ़सोस हिन सिस्टम ते साल खां मथे शहीद जा कातिल गिरफ़्तार न थिया आहिनि, जंहिंखे साल खां मथे थी गुज़रियो आहे, न पुलिस ककु खणी बीणो कयो आहे, न बि इंतिज़ामिया को हिननि वटि लड़ी आई। ग़रीब मिसकीन सिंधी नौजवाननि जा लाश रोडनि ते सरेआम उन्हनि खे गोलियुनि जो खाज बणायो वञे थो, पर हिन नाकारा सिस्टम जे करे सिंधी माण्हुनि खे इंसाफ़ नथो मिले। मुफ़्त में हिन जो केस विढ़ंदुसि ऐं हिननि खे इंसाफ़ ॾियाराईंदुसि।